अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो। अल्लाह पाक नमाज बा जमात अदा करने की तौफीक नसीब फरमाई। कुरान मुक़द्दस की सूरह इब्राहिम की आयत नंबर 22 खां तिलावत है। कल मूं अर्ज़ कयो हुयमि त जॾहिं काफ़िरनि खे जहन्नम के अंदर दाख़िल कयो वेंदो त उन जहन्नम के अंदर सड़ी सड़ी करे पाण में मशवरो कंदा त भला कुछ सब्र करे ॾिसूं, माना उन सब्र जो को फ़ाइदो मिले। 500 साल सब्र कंदा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, लेकिन उन जो कंहिं भी क़िस्म जो फ़ाइदो न मिलंदो। 500 साल सब्र करण खां बाद में वरी जेको आहे पाण में मशवरो कंदा त फ़ाइदो त कोन मिलियो सब्र करण जो, अञा ईज़ा त उहो ई आहे। त पोइ वरी पाण में मशवरो करे चवंदा त भला रड़ियूं कयूं, भला तकलीफ़ जी याने पंहिंजे इन सां मुंहं सां इज़हार कयूं उन तकलीफ़ जो, मन कंहिंखे रहम अचे। 500 साल रड़ियूं कंदा रहंदा, कंहिं भी क़िस्म जो फ़ाइदो कोन मिलंदो। पाण साईं जन फरमाए त पोइ उन वक़्त में चवंदा त सवा उन अलैना अजज़ना अम सबरना, चवंदा त रड़ियूं कयूं या सब्र कयूं, ॻाल्हि बराबरि आहे। ॿिन्ही सूरतुनि में उन्हनि जे मथां इहा तकलीफ़ ऐं इहो अज़ाब उन्हनि जे मथां मुसलत रहंदो। फरमाई त वक़ाल शैतान लम्मा क़ुदियल अम्र इन्नल्लाह वअदकुम वअदल हक़ व वअदतुकुम फअखलफ्तुकुम। सो क़ुरान फरमायो त जॾहिं जन्नतिन जो जन्नत में दाख़िल थियण जो फ़ैसिलो थी चुको हूंदो ऐं जहन्नम जो जहन्नम में दाख़िल थियण जो फ़ैसिलो थी चुको हूंदो त उन वक़्त में शैतान उन्हनि सां हम कलाम थींदो। शैतान उन्हनि सां ॻाल्हाईंदो, अल्लाह उनखे कुदरत ॾींदो, शैतान बि जहन्नम में वेंदो। पर जेके जहन्नम में वेंदा उन्हनि सां ॻाल्हाईंदो, उन्हनि खे चवंदो त यारो तव्हांखे अल्लाह जो वाइदो तव्हांखे नज़र न आयो। रब तव्हां सां वाइदो कयो हुयो त जेकॾहिं कुफ़ुर कंदव जहन्नम में विझंदोमांव, जेकॾहिं ईमान आणींदव त तव्हांखे जन्नत में दाख़िल कंदोमांव। अल्लाह जो वाइदो त सचो हुयो, पर तव्हां अल्लाह जे वाइदे खे कूड़ो कयो। ऐं मां तव्हां सां वाइदो कयुमि, मां पंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कयुमि, तव्हां मुंहिंजे चवण ते हलिया आया। अल्लाह जो वाइदो ऐं अल्लाह जी ॻाल्हि तव्हां न मञी। हालांकि अल्लाह तव्हां सां वाइदो कयो हुयो त जेकॾहिं तव्हां ईमान आणींदव, अमाल साले कंदव त मां तव्हांजे लाइ जन्नत मुक़ररु करे छॾियमि, तव्हांखे उन ते यकीन न आयो। मां तव्हांखे तव्हां सां वाइदो कयुमि त हाओ तव्हां ही अमल कयो, तव्हांखे ही अहिड़े क़िस्म जो फ़ाइदो मिलंदो। जीअं इंसान जे मथां उम्मीद थींदी आहे न, सद या ख़्याल जंहिंखे चइजे, त इंसान खे ज़ाहिरा गुनाह जो इंसान इरादो कंदो त कुझु न कुझु उनजे नफ़्स खे हिकिड़ो आराम जो फ़ाइदो त मिलंदो, नफ़्स जी ख़्वाहिश पूरी थींदी। जेको गुनाहगार गुनाह कंदो आहे त गुनाह वारे खे कुझु न कुझु चोरी कंदो, कुझु त फ़ाइदो मिलंदो न उनखे। आख़िरत जी घणी सज़ा अलॻि आहे ऐं दुनिया जे अंदरि नाकामी अलॻि आहे, पर वक़्ती तौर ते माल जो फ़ाइदो त थिए थो। फरमाई त शैतान चवंदो त फरमाईंदा वक़ाल शैतान लम्मा क़ुदियल अम्र, शैतान चवंदो जॾहिं उन वक़्त में फ़ैसिलो थी चुको हूंदो, इन्नल्लाह वअदकुम वअदल हक़ व वअदतुकुम, फरमाए अल्लाह जी ज़ात तव्हां सां वाइदो कयो ऐं अल्लाह जो वाइदो सचो आहे। अल्लाह वाइदो सचो करे ॾेखारियो। मथलुल लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम अअमालुहुम करमादिन इश्तद्दत, काफ़िरनि जो मिसाल अल्लाह पाक बयान फरमायो। काफ़िर जेके आहिनि दुनिया जे अंदरि केतिरा बि अमल कयूं, पर ईमान जो बुनियाद न हुयो, अल्लाह उन्हनि जे अमलनि खे ख़ाक वांगुरु उॾाए छॾियो। ऐं जेके ईमान वारा हुया, ईमान वारनि जे लाइ अल्लाह पाक अॻिते ॿुधायो त उन्हनि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ, अमल साले वारनि जे लाइ बाग़ आहिनि, उन्हनि जे हेठां नारूं हलंदियूं। फरमाईं त इन्नल्लाह वअदकुम वअदल हक़ व वअदतुकुम, बेशक अल्लाह वाइदो कयो तव्हां सां, अल्लाह जो वाइदो सचो आहे। व वअदतुकुम फअखलफ्तुकुम, ऐं मां तव्हां सां वाइदो कयुमि, पर मां तव्हांजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कयुमि, मूं तव्हांखे आसरा ॾिनमि पई। का ॻाल्हि ई कोन्हे, थी पवंदो आहे। जीअं इंसान खे वाइदा ऐं पंहिंजी उम्मीदूं मिलंदियूं आहिनि। बाबा हाली उमिरि पई आहे, नौजवान इन उम्मीद में हूंदो त हाली उमिरि आहे, बाद में हली करे अल्लाह जी फर्माबरदारी कंदुसि, बाद में हली नेक नमाज़ी थींदुसि। ऐं अहिड़ी तरह हर इंसान कंहिं न कंहिं उम्मीद, कंहिं न कंहिं शैतानी वाइदे जे पिया लॻी पवंदो। अॼु गुनाह करे थो वठां, सुभाणे न कंदुसि। हालांकि इहो वॾे में वॾो शैतान जो धोखो आहे। अॼु जेको करे थो, सुभाणे जेको न करण जो पंहिंजो ख़्याल या उम्मीद रखे थो, इहो सुभाणे वरी कंदो। शैतान चवंदुसि अॼु करे वठि, सुभाणे वरी अलाह मालिक।
अॼु करे वठि सुभाणे अल्लाह मालिक आहे। जीअं शैतान जे इंसान खे पंहिंजे जाइ तां नेकी तां हटाइण जो वाहिद जेको सम्झो त हुनजो हीलो आहे न, बहानो, उहो इहो चवंदो त गुनाह त आहे पर हाली करे वटि, पोइ वरी ॾिसंदासीं, पोइ छॾे ॾींदासीं। इन बहाने जे तहत अहिड़े क़िस्म जा वाइदा, सो उन शैतान चवंदो त मूं तव्हां सां वाइदो कयुमि, मां त पंहिंजे वाइदे तां फिरी वियुमि। वमा कान ली अलैकुम मिन सुल्तानिन, ऐं मुंहिंजे लाइ तव्हां वटि को ज़ोर बि कोन्हे, को तव्हां वटि ताक़त बि न आहे, को दलील बि न आहे जो तव्हां मुंहिंजे मथां हिकिड़ी ॻाल्हि करे बीह रहो। अल्लाह तव्हांखे जॾहिं अॻु में ॿुधाए छॾियो त शैतान तव्हांजो दुश्मन आहे, इन शैतान कान लिल इंसान अदुव्वन मुबीना, शैतान इंसान जे लाइ चिटो दुश्मन आहे। जॾहिं रब ॿुधाए छॾियो त उन खां बाद में शैतान जी पोइवारी करणु त पंहिंजे पाण सां दुश्मनी आहे। अल्लाह पाक सिधो सो ॿुधायो, फरमाईंदो वमा कान ली अलैकुम मिन सुल्तानिन इल्ला अन दाऊदुकुम, ऐं मुंहिंजे मथां तव्हांजो को बि ज़ोर न हलंदो, तव्हां वटि को दलील ई कोन्हे जो तव्हां मुंहिंजे मथां बीहो दावा कयो। इल्ला अन दाऊदुकुम फस्तजबतुम ली, शैतान उते हाणे पंहिंजो हथरादू जेके आहिनि न उते ॿुधाईंदो, चवंदो त मां त तव्हांखे सिर्फ़ु दावत ॾिनी हुयमि, तव्हांखे हथ खां पकड़े करे गुनाह थोरी करायो, मूं त तव्हांखे दावत ॾिनमि त बाबा हीउ बि कमु आहे, मज़े जो कमु आहे, कयो त तव्हां पाण। त शैतान उते इन ॻाल्हि खे मञींदो, चवंदो त अन दाऊदुकुम, मां तव्हांखे दावत ॾिनमि, तव्हांखे विसो विधुमि, तव्हांखे ख़्यालु पैदा कयुमि, उन खां बाद में अमल त तव्हां कयो, मां तव्हांखे हथ खां पकड़े त कोन बीहारियुमि। फरमाईंदो फस्तजबतुम ली फला तलूमूनी वलूमू अनफुसकुम, मूंखे मलामत न कयो बल्कि पंहिंजे नफ़्सनि खे पाण मलामत कयो। फरमाईंदो शैतान उते इहो चवंदो त भाउ मूंखे छो था मलामत कयो, मूंखे छो था ॻाल्हायो, अल्लाह तव्हांखे ॿुधायो त शैतान दुश्मन आहे, अल्लाह जो चवणु न वरितो आहे, मूं तव्हांखे इन्हनि जो मज़नि जो या इन्हनि ख़्यालनि जो गुमान तव्हांखे विधुमि त तव्हां मुंहिंजे चवण ते हली पिया, इहो तव्हां त पंहिंजो पाण सां पाण दुश्मनी कई। फरमाईंदो वलूमू अनफुसकुम मा अना बिमुसरिखिकुम वमा अंतुम बिमुसरिखी, फरमाई त अॼु तव्हांजी फरियाद रसी न मां थो करे सघां न तव्हां मुंहिंजी फरियाद रसी कयो था, ॿई हिकु जाइ ते आहियूं, तव्हां बि जहन्नम में मां बि जहन्नम में। अॼु न मुंहिंजी अल्लाह जी ज़ात ॿुधंदी ऐं न तव्हांजी ॿुधंदी, जेको दुनिया जे अंदरि अमल करे आयो उन अमल जे मुताबिक़ तव्हांखे बि सज़ा मिलंदी, मूंखे बि सज़ा मिलंदी, शैतान बि जहन्नम में, काफ़िर बि जहन्नम में। फरमाईंदा इन्नी कफरतु बिमा अशरक्तुमूनी मिन क़ब्ल, फरमाईंदा मां उन शइ खां इनकार थो कयां जंहिंखे तव्हां बिमा अशरक्तुमूनी, जेको तव्हां शिरक कंदा आहियो मुंहिंजे बारे में, मिन क़ब्ल इन खां अॻु में। दुनिया जे अंदरि इंसान जेको आहे कॾहिं कंहिंखे बातिल खे माबूद बनाई, कॾहिं अल्लाह खे छॾे के ॿिए जो चवणु वरितई, या उन्हनि अमलनि जे अंदरि जेके अमल अल्लाह जी ज़ात सां ख़ासि आहिनि, मुश्किल कुशा, हाजत रवा ऐं मामलनि जे अंदरि फरियाद रसी करणु, बीमारी खां शिफ़ा ॾियणु, इहा अल्लाह जी ज़ात जो ख़ासो आहे। इन में इंसान जेकॾहिं ॿिए में उमेद रखी त पोइ इहो ॼण त शैतान खे पंहिंजो शरीक बनाई। फरमाईंदा इन्नल ज़ालिमीन लहुम अज़ाबुन अलीम, फरमाईंदा बेशक इहे इन्नल ज़ालिमीन जेके ज़ालिम माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ अज़ाब आहे दर्दनाक, ज़ालिमनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। अल्लाह पाक जो इहो जेको आहे शैतान जो उते उन्हनि जे लाइ एतिराफ़ हूंदो, ऐं क़ुरान फरमायो त उन्हनि जो इहो एतिराफ़ उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो न ॾींदो। एतिराफ़ त इंसान कंदो ऐं काफ़िर बि एतिराफ़ कंदो ऐं शैतान बि एतिराफ़ कंदो त मां बि नाफ़रमान, तव्हां बि नाफ़रमान, ऐं मुंहिंजी नाफ़रमानी बि मूंखे जहन्नम में वठी आई, तव्हांजी नाफ़रमानी बि तव्हांखे जहन्नम में वठी आई। मां अना बिमुसरिखिकुम वमा अंतुम बिमुसरिखिय, फरमाई त मुंहिंजी फरियाद रसी बि कंहिं बि कम जी न आहे, तव्हांजी फरियाद रसी बि अॼु कंहिं बि कम जी न आहे। सो क़ुरान फरमायो, ऐं अल्लाह जे क़ुरान जो इहो कानून आहे, जॾहिं अल्लाह पाक इन्हनि काफ़िरनि जे बारे में इन्हनि वाईदनि खे ऐं उन्हनि काफ़िरनि जे सिलसिले खे बयानु फरमाईंदो आहे, उन जे अज़ाब खे, अल्लाह जो कानून आहे त ईमान वारनि खे रब साईं वरी पंहिंजी बिशारत ऐं जन्नत जो बि रब साईं ख़ुशख़बरी ॿुधाइणु फरमाईंदो आहे। फरमाईंदो वउदखिलल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हारु ख़ालिदीन फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम। हाणे इहो त हुयो काफ़िरनि जी ॻाल्हि, काफ़िर जेके जहन्नम में हूंदा, उन जे मुक़ाबले में ईमान वारा, फरमाई ईमान वारनि खे अल्लाह ईमान जे करे, अमल साले जे करे जन्नत में दाख़िल फरमाईंदा। ईमान जे करे, अमल साले जे करे ईमान आंदो त ईमान वारे खे घबराइण जी ज़रूरत न आहे। ईअं न आहे त अल्लाह पाक जो इहे वाइदा वईद ॿुधाया इहे सभु काफ़िरनि जे लाइ आहिनि, मुशरिकनि जे लाइ आहिनि। इहो अल्लाह जो वॾो एहसान आहे जो अल्लाह तबारक व तआला ईमान वारे खे ईमान जे आणण जी, अमल साले करण जी रब तौफ़ीक़ नसीब फरमाए।
असांजे हुन में को कमाल न आहे, कमाल आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मिठड़े अल्लाह जी ज़ात जो आहे। अल्लाह तबारक व तआला इन ईमान जी अमल साले जी रब से तौफ़ीक़ ॾिए थो ऐं दुआ आहे त अल्लाह पाक आइंदा बि ता ज़िंदगी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सो फरमाई त हुनजो इनाम छा हूंदो, वउदखिल الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري, ऐं फरमाई त ईमान वारनि खे दाख़िल कयो वेंदो, दाख़िल कयो वियो। क़ुर इहे माज़ी जा सीगा ॻाल्हाया। हाणे माज़ी जो मतिलबु इहो आहे त इहे अहिड़ा अमल आहिनि, अल्लाह जो कलाम एॾो यकीनी आहे जो ॼण त इहो अमल थी चुको, एतिरो यकीनी ऐं ताक़ीद वारो अमल आहे जो हालांकि उते शैतान जो कलाम न थियो आहे, शैतान जो कलाम क़यामत में थींदो, पर अल्लाह पाक फरमाई त वकाल शैतान, फरमाई त शैतान चवंदो उते त इहो ॼण त इहो कलाम ॼण त थी चुको, एतिरो यकीनी कलाम आहे। ऐं अहिड़ी तरह ईमान वारो अमल साले जे करे, ईमान जे करे ॼण त जन्नत जे अंदरि दाख़िल थी चुको, अञा दुनिया जे अंदरि उन जे लाइ कुझु न कुझु आज़माइश आहे, आख़िरत जे अंदरि त उन जे लाइ कामयाबी आहे। फरमाईंदा वउदखिल الذين آمنوا وعملوا الصالحات, दाख़िल कयो वेंदो ईमान वारनि खे जिन ईमान आंदो ऐं जिन अमल साले कया। सही काथे, जन्नातिन तजरी, फरमाई त बाग़नि में दाख़िल कयो वेंदो, उन बाग़नि जे हेठां नहरूं पियूं हलंदियूं, तजरी मिन तहतिहल अनहारु ख़ालिदीन फीहा। ऐं वॾी ॻाल्हि आहे, इंसान खे जॾहिं का नेमत मिलंदी आहे न, इंसान इन फ़िक्र ऐं ॻणती में हूंदो आहे त अलाए इहा नेमत मूं वटि हमेशह रहंदी या खसी वेंदी। त फरमाई त आख़िरत में ईमान वारे जे लाइ वॾी ख़सलत इहा आहे जो उनखे इहा ॻणती अल्लाह पाक खणी छॾी। फरमाई जन्नत में हिकिड़ो पेर दाख़िल कई त हाणे ॿाहिरि न निकिरंदो, जन्नत में वियो त वरी ॿाहिरि निकिरंदो ई कोन, हमेशह अल्लाह पाक हुनखे जन्नत जा मज़ा वेठो चखाईंदो। जन्नत में वियो त हाणे ईअं सम्झ उन जे लाइ इनामनि जो सिलसिलो ऐं अल्लाह जे तरफ़ खां सलामनि जो सिलसिलो, फ़रिश्ता हुन जे मथां सलाम पिया मोकिलींदा, इहे नारूं बेश्त जे अंदरि पियूं मिलंदियूं, इहे हूरियूं इंसान खे मिलंदियूं। इंसान जो उते इंसान महिमान हूंदो, मुंहिंजे रब जी ज़ात उते इंसान जी मेज़बान हूंदी। फरमाई त ख़ालिदीन फीहा, बाना ॻणती न कर, दुनिया जे अंदरि इंसान खे माल ईंदो या का नौकिरी मिलंदी, इंसान की इहा ॻणती हूंदी, हे एतिजाज पिया हलनि था इन जे करे त असांजी नौकिरी पकी थिए, त माल जीअं मिलंदो रहे, असां में इन में मतिलबु ख़लल वाक़ई न थिए, त उते इंसान खे अहिड़े क़िस्म जी परेशानी ॻणती हूंदी ई कोन। अल्लाह जो अॻु में वाइदो थियो, फरमाई त जन्नत में दाख़िल कंदोमांइ न, ख़ालिदीन फीहा। क़ुर फरमायो त अल्लाह जे हुक्म सां उते हमेशह रहंदव। जन्नत में जेको ईमान वारो वियो, जेको दाख़िल थियो, हाणे इहो जन्नत खां ॿाहिरि कॾहिं बि कोन निकिरंदो, हमेशह अल्लाह जो महिमान हूंदा। ऐं फरमाई बाग़ हूंदा, ऐं बाग़नि मां, बाग़ जो लफ़्ज़ ॿुधण सां इंसान सम्झी थो वञे त बाग़ में केॾियूं वॾियूं नेमतूं हूंदियूं, हर क़िस्म जा मज़ा, हर क़िस्म जा अल्लाह पाक फ्रूट मेवात, जेका इंसान ख़्वाहिश कंदो अल्लाह पाक उते ख़्वाहिश पूरी करणु फरमाईंदो। फरमाई तहियतुम फीहा सलाम, ऐं उन्हनि जे मथां सलाम हूंदा, अल्लाह जे तरफ़ खां उन्हनि ते सलाम थी पिया चवंदा। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण सजन फरमाए त अफ़्शु सलाम, इहो सलामती इहो जन्नतिन जी निशानी आहे। दुनिया जे अंदरि जेको मुसलमान हिक ॿिए खे सलामती थो करे, सलाम थो मोकिले अल्लाह जे तरफ़ खां, इहा उन जे लाइ यानी सलामती बि आहे, हिक ॿिए जे लाइ दुआ बि आहे, ऐं जन्नत वारनि जी निशानी बि आहे। जन्नत वारा हिक ॿिए खे सलाम चवंदा, फ़रिश्ता उन्हनि ते सलाम चवंदा, अल्लाह जी ज़ात उन्हनि ते सलाम चवंदी। त दुनिया जे अंदरि जेके हिक ॿिए खे ईमान वारनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, फरमाए ईमान वारो अफ़्शु सलाम बैनकुम अला मन आरिफ़तहु व मन लम तारिफ़ु। फरमायो त पाण में हिक ॿिए खे सलाम कंदा कयो, चाहे तव्हां मां को कंहिंखे सुञाणे या न सुञाणे, सुञाण न सुञाण जो वास्तो ई न आहे, मुसलमान जी आदत हुजणु घुरिजे, जंहिंखे मिले त हुनखे सलाम करे, इहा जन्नतिन जी आदत आहे। फरमाई तहियतुम फीहा सलाम, उन्हनि जे मथां अल्लाह तबारक व तआला जा सलाम हूंदा। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।